फसल पहिरियों दरियाए सिंध सन 724 हिजरी जे माह मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ असीं सिंधु दरिया ते अची पहुतासीं। उन दरिया खे पंजाब बि करे चवंदा आहिनि। हीउ दरिया दुनिया जे तमामु वॾनि दरियाउनि मां हिकु शुमार कयो वेंदो आहे। गर्मी जे मुंद में हिन खे चाढ़ थींदो आहे ऐं जहिड़ी तरह मिस्र जे बादशाहनि जी ज़राए जो मदार नील नदी जी चाढ़ ते आहे, अहिड़ी तरह हिन मुल्क जे रहाकुनि जी ज़िंदगी बि हिन दरिया जी चाढ़ ते मुंतसिर आहे। हितां खां वठी सुल्तान महमद शाह हिंदुस्तान ऐं सिंध जे मुसलमान बादशाह जी हुकूमत शुरू थिए थी। जॾहिं असीं हिन दरिया ते पहुतासीं तॾहिं बादशाह जा अख़बार नवीस असां वटि आया ऐं असांजे अचण जी ख़बर यकदम मुल्तान जे हाकिम कुतुबुल मलिक खे ॾियारे मोकिलियईं। बादशाह जे तरफ़ां उन्हनि ॾींहुं सिंध जो अमीर सरतेज़ हो। हीउ शख़्स बादशाह जो ग़ुलाम ऐं फ़ौज जो सिपह सालार हो। जॾहिं असीं सिंध में पहुतासीं तॾहिं शहर जो अमीर सेविस्तान में तरसियल हो। सेविस्तान खां मुल्तान ताईं 10 ॾींहनि जो रस्तो आहे ऐं मुल्तान खां दारुल ख़िलाफ़ा दिल्ली ताईं 50 ॾींहं जो रस्तो आहे। अख़बार नवीस जेका ख़बर बादशाह खे लिखंदा आहिनि उहा हिन वटि टपाल जे ज़रिए 5 ॾींहनि में पहुची वेंदी आहे। टपाल खे हिन मुल्क में बरीद चवंदा आहिनि, जेका 2 क़िस्मनि जी थींदी आहे, हिकु घोड़े वारी ऐं ॿी प्यादी। घोड़े वारी टपाल खे ओलाग चवंदा आहिनि ऐं हर 4 कोहनि खां पोइ घोड़ो बदिलाए वेंदो आहे। हीउ घोड़ा बादशाह जे तरफ़ां मिलियल हूंदा आहिनि। प्यादे टपाल जो इंतज़ाम वरी हीअं थींदो आहे जो हिक मेल में, जंहिंखे हिते जा माण्हू किरो चवंदा आहिनि, 3 चौकियूं प्यादनि जूं हूंदियूं आहिनि। उन चौकी खे दावा करे छॾींदा आहिनि। वरी हर हिक मेल जे 3 हिसे जेतिरे फासिले ते हिकु ॻोठ बदल हूंदो आहे ऐं अहिड़े हर ॻोठ जे 12 प्यादनि लाइ हिकु हाथो चौकी ठहियल हूंदा आहिनि, जिन मां हर हिकु प्यादे वटि हिकिड़ी 2 गज़ डिघी लठ हूंदी आहे, जंहिंजे हिकु मुठे ते ट्रामे जा घिंगरा बदल हूंदा आहिनि। जॾहिं शहर मां टपाल निकिरंदी आहे तॾहिं मुक़ररु थियल प्यादो हिकु हथ में लिफ़ाफ़ो झलींदो आहे ऐं ॿिए हथ में लठ खणी वठी पंहिंजी पूरी ताक़त सां डोड़ंदो आहे। ॿियो प्यादो वरी हिन जे घिंगरुनि जो आवाज़ परे खां ॿुधी तयारु थी बीहंदो आहे ऐं हिन खां लिफ़ाफ़ो वठंदे ई यकदम अॻिते डोड़ंदो आहे। अहिड़ी तरह सां जंहिं तरह ख़त वग़ैरह पहुचाइणो हूंदो आहे पहुचाए वेंदो आहे। हिन क़िस्म जी टपाल घोड़नि खां बि जल्द पहुची वेंदी आहे। कॾहिं कॾहिं हिन टपाल जे ज़रिए ख़रासान जा ताज़ा मेवा पिणु रकाबीन में रखे ख़ासि बादशाह लाइ पहुचाया वेंदा आहिनि ऐं कॾहिं त के संगीन मुजरिम खट ते सहारे चौखंबो ॿधी अहिड़ी तरह चौकी बि चौकी प्यादा खणी वञी पहुचाईंदा आहिनि। बादशाह जॾहिं दौलत आबाद में हो तॾहिं उन लाइ गंगा नदी, जेका हिंदुनि जो हज यानी यात्रा जी जॻह आहे, जो पाणी पिणु टपाल में मोकिलियो वेंदो हो। दौलत आबाद गंगा नदी खां 40 ॾींहं जे मुफ़ासिले ते आहे। अख़बार नवीस हर कंहिं मुसाफ़िर जा अहवाल तफ़सीलवार लिखंदा आहिनि। मसलन हिन जी शिकिल हुलियो ही आहे, लिबास ही पहिरियल अथसि, नौकर रफ़ीक ऐं जानवर हिन क़िस्म जा साण अथसि, उथणी वेहणी हिन नमूने जी अथसि वग़ैरह। मतिलब त का बि ॻाल्हि बाक़ी कीन छॾींदा आहिनि। जॾहिं को बि मुसाफ़िर मुल्तान जे शहर में, जेको सिंध जो दारुल ख़िलाफ़ा आहे, पहुचंदो आहे तॾहिं जेसीं ताईं बादशाह जी तरफ़ खां हिन जी रवानगी, महिमान नवाज़ी जे इंतज़ाम थियण ऐं अख़राजात मुक़ररु थियण जो हुकुम न अचे, तेसीं ताईं हिन खे उते ई मुल्तान में तरसणो पवंदो आहे। हर कंहिं मुसाफ़िर जी आजिया हिन जे साज़ सामान ऐं उथणी वेहणी मुताबिक़ थींदी आहे, छो त उन वक़्त ताईं संदसि हसब ऐं नसब जी ख़बर पइजी कीन सघंदी आहे। हिंदुस्तान जो बादशाह महमद शाह तुग़लुक़ परदेसियुनि जी इज़त ऐं आबरू तमामु घणी रखंदो आहे ऐं उन्हनि सां ॾाढी मोहबत कंदो आहे। एतिरे क़दुर जो खेनि वॾा वॾा उहिदा पिणु बख़्शींदो आहे। संदसि ख़ासि दरबारी, हाजिब, ख़त रखंदड़, वज़ीर, काज़ी ऐं नाई घणो करे गैर मुल्की माण्हू हूंदा आहिनि। हिन जो हुकुम आहे त परदेसी खे हमेशह अज़ीज़ करे सॾियो वञे। उन करे ॿाहिरियां माण्हू सभु अज़ीज़ जे लक़ब सां सॾिया वेंदा आहिनि। जेको शख़्स बादशाह जे सलाम ते वेंदो आहे सो हिन लाइ को न को तोहफ़ो ज़रूरु वठी वेंदो आहे, छो त उहो सभिनी खे मालूम आहे त बादशाह उन्हनि तोहफ़नि जे एवज़ ॿीणो या टीणो इनाम ज़रूरु ॾींदो आहे। उन करे सिंध जे किन सौदागरनि जो उहो पेशो थी वियो आहे त हू अहिड़े शख़्स खे 1000 दीनार कर्ज़ ॾींदा आहिनि, उन लाइ तोहफ़ा तयारु कंदा आहिनि, खेसि नौकरनि, घोड़नि ऐं शानाइती सवारी जो इंतज़ाम कंदा आहिनि ऐं न रुगो एतिरो बल्कि पाण बि नौकरनि वांगुरु उन जे अॻियां हथ ॿधियूं बीठा हूंदा आहिनि। पोइ जॾहिं उहो शख़्स बादशाह जे सलाम खां शरफ़याब थींदो आहे ऐं खेसि इनाम मिलंदो आहे तॾहिं हू उन्हनि सौदागरनि जो समूरो कर्ज़ अदा करे छॾींदा आहिनि। अहिड़ी तरह ही सौदागर तमामु घणो नफ़ो हासिल कंदा रहंदा आहिनि। मां बि
जॾहिं सिंध में पहुतुसि तॾहिं उहो ई तरीक़ो अख़्तियार कयुमि ऐं अहिड़नि सौदागरनि खां घोड़ा उठ ऐं ग़ुलाम ख़रीद कयुमि। हिकु इराक़ जो सौदागर जंहिंजो नालो मोहम्मद दूरी हो ऐं तकरियत जो रहवासी हो, तां खां शहर गज़नीअ में 30 घोड़ा ऐं हिकु उठ जंहिं ते तीर ऐं कमान लॾियल हुआ ख़रीद कयुमि, छो त अहिड़ियूं ई शयूं बादशाह खे तोहफ़े तौरु ॾिनियूं वेंदियूं हुयूं। जॾहिं उहो सौदागर खरासान खां वापसि आयो तॾहिं अची मूंखां पंहिंजो कर्ज़ घुरियईं ऐं तमामु घणो फ़ाइदो हासिल कयईं, एतिरे क़दुरु जो हू फ़क़ति मुंहिंजे करे हिकु वॾो वापारी बणिजी वियो। उहो ई शख़्स केतिरनि सालनि खां पोइ वरी मूं साण हलब जे शहर में मिलियो। उते जे काफ़िरनि मूंखां मुंहिंजे तन जा कपिड़ा बि फुरे वरिता हुआ, पर हिन शख़्स मुंहिंजी का बि मदद न कई।